बे पासे असां ख़बर शेयर कंदासीं उमरकोट में, जिते उमरकोट के तक PS 52 ते PP जो उम्मीदवार अमीर अली शाह कामयाब थी वियो आहे। अहम ख़बर ताईं पहुचायूं पिया उमरकोट में, जिते PS 52 ते PP जो उम्मीदवार अमीर अली शाह कामयाब थी वियो आहे। PS 52 जे 158 पोलिंगनि जा गैर हतमी ऐं गैर सरकारी नतीजा पधरा किया विया आहिनि। अपडेट कंदा हलूं। ब्रेकिंग न्यूज़ है तो उमरकोट PP जो उम्मीदवार अमीर अली शाह कामयाब थी वियो आहे। PS 52 जे 128 पोलिंगनि जा गैर हतमी ऐं गैर सरकारी नतीजा पधरा कया विया आहिनि। गैर सरकारी ऐं गैर हतमी नतीजनि मूजिब PP उम्मीदवार अमीर अली शाह 55,501 वोट खणी कामयाब थी वियो आहे। GDA जे उम्मीदवार डॉक्टर अरबाब गुलाम रहीम 30,605 वोट हासिल करे सघियो आहे। ख़बर ताईं पहुचायूं पिया उमरकोट में, जिते PS 52 ते PP जो उम्मीदवार अमीर अली शाह कामयाब थी वियो आहे, जॾहिं त GDA उम्मीदवार अरबाब गुलाम रहीम खे शिकस्त थी आहे। वधीक तफ़सील मालूम कंदासीं। उमरकोट में असां सां लाइन ते मौजूद आहे आवाज़ न्यूज़ जो रिपोर्टर उमर सुमरो। जी उमर, छा अपडेट्स आहिनि, आगाह कजो। जी उमरकोट इलेक्शन कमीशन आरओ पारां जेके अॼु सुबुह रिज़ल्ट जेका जारी कई वई है, जंहिंमें 55,000 कुछ वोट मथे PP उम्मीदवार अमीर अली शाह खणी कामयाब करार ॾिनो वियो ऐं अरबाब गुलाम रहीम GDA अॻवान खे 31,000 कुछ वोट मिलिया आहिनि, जेको हाराए वियो आहे। ऐं इहो जेका गैर हतमी ऐं गैर सरकारी नतीजनि मूजिब जेका आरओ जेके इलेक्शन कमीशन जे आरओ ऐं DRO पारां इहा रिपोर्ट जारी कई वई आहे। ऐं उनखां तव्हांखे इहो ॿुधायो वेंदो आहे, ॿिए पासे अमीर अली शाह जी कामयाबी खां पोइ अॼु जेका अली मर्दान शाह जी वरसी मल्हाई वञे, उनमें बिलावल भुट्टो ज़रदारी जा शिरकत करण जो जेके उहे पधराई जारी थी चुकी आहे ऐं 1:30 वॻे बिलावल भुट्टो ज़रदारी उमरकोट खारड़ो सैद पहुचंदो। जी ठीक है उमर, वॾी महिरबानी तफ़सीलनि खां आगाह करण लाइ।